कमकार कंदो सॼो ॾींहुं कमु कंदो थकबो न हुयो हाणे थोरो कमु थो करे थकिजी थो पए जेको 5 माइल पंधु करण वारो हो हाणे अधु किलोमीटर बि हले थो त सहके थो कुवत खां बाद में हीणाई जो अचण हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम फरमाती हो मुंहिंजो कासिद आहे ऐं 3 नंबर ते हज़रत इज़राइल फरमायो त सिधे कद खां पोइ कद जो ॾोड़ो थियण इहो मुंहिंजो कासिद आहे केतिरा ॾिसो जाम मर्द सिधे कद वारा सुहिणी सूरत वारा पर वीचारा जीअं पोड़ा थींदा तीअं हर जी कुड़ वांगुरु कुबा थी वेंदा इहो मौत जो 3 कासिद हा ओ मुंहिंजा पिरी प्यारा कॾहिं असां सोचियो आहे कॾहिं असां गौर कयो आहे कॾहिं असां पंहिंजी ग़िफ़लत जो पर्दो हटायो आहे कीअं थी असांजी ज़िंदगी गुज़रे चओ अतदरी जज़ा विल मासी उतबतुल गुलाम वॾो अयाश माण्हू वॾो दुनियादार माण्हू हूंदो हो हिकिड़ो अल्लाह जो फ़कीर दुर्वेश अचे लंघियो हिनखे उथार कहिड़ी ॻाल्हि पियो कयां उतबतुल गुलाम नौजवान आहे अयाश आहे दुनिया जे मिल्कियत माल जे नशे में ज़ुल्मनि में गुनाहनि में ज़िंदगी गुज़रंदी आहे हिकिड़ो दुर्वेश अचे लंघियो अल्लाह जो सालियो बानो अचे लंघियो ॾिठई हिन जो हुस्न हिन जी जवानी वरी ज़िंदगी गुनाहनि में सभु कईं पुट हेॾे आ हा रब करे शल उहा ॿुधण वारी दिलि रब नसीब करे वाइस त घणा ॿुधनि था नसीहत घणा ॿुधनि था पर रब शल उहा ॿुधण वारी दिलि नसीब करे वेझो सॼेईंसि नौजवान करीब आयो ओॾी महिल उन अल्लाह जे वलीअ 2 शेर पढ़िया शेर कहिड़ा हुया अया शाबल रबिल अर्श आसी अतदरी मा जज़ा विल मासी ओ अल्लाह जी बेफरमानी करण वारा नौजवान ओ पंहिंजी जवानी खे गुनाहनि में विञाइण वारा तोखे ख़बर आहे त गुनाहनि जी सज़ा कहिड़ी आहे गुनाहनि जी सज़ा कहिड़ी ख़बर अथई अतदरी मा जज़ा विल मासी सईरुन लिल उफात लहा ज़फ़ीरुन व ग़ैज़ुन यौम युख़ज़ु बिन नवासी जेकी अल्लाह जी बेफरमानी करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ जहन्नम जी भड़कंदड़ बाहि रब ठाही आहे अहिड़ी बाहि जे मां शम्स मियूलहा शहीकम वहिय तफूर जे गॾो हींगंदो आहे ईअं जहन्नम जी बाहि मंझां हींगुन जा आवाज़ ईंदा रड़ करे चवंदी हल मिन मज़ीद अञा वधीक हे मुंहिंजा मौला मुजरिमनि खे गुनहगारनि ॾे मूं ॾे मोकिल त इन्हनि खे मां बाहि साड़ियान जलायान जेकी तुंहिंजा हुक्म ॿुधी तुंहिंजी बेफ़रमानी कंदा हुया इन्हा तरमी बिशररिन कल कसर उन जहन्नम जी बाहि मंझां जेकी चिणगूं उथंदियूं से ईअं नज़र ईंदियूं जीअं माड़ियूं पियूं मथे वञनि जीअं माड़ियूं मथे वेंदियूं आहिनि
कअन्नहा जमालतुन सुफुर ये पियो लगंदो जणो के फिकन उठन जी कतार पई मथे वञे एड़ा उन जहन्नम जी बाह मजा उल्लू थंदा चिणगू थंदियूं सईरुन लिल उसात ला ज़फीरुन वग़ैदुन यौम युख़ज़ बिन नवासी हुकुम थींदो ए मलाइको ओ इन्हनि मुजरिमनि खे इन्हनि ॾोहारियुनि खां के मथे जे पेशानी जे वारनि खां पकड़ियो ऐं पेरनि खां पकड़ियो ऐं उछलायो उन्हनि जहन्नम जी बाहि वफ़ीमा क़द कसबत मिनल ख़ताया रहिन तन नफ्स फजहुद फिल खलासी गुनाह करे करे तो पाण खे जहन्नम जो ॿारण बणाए छॾियो हाणे पंहिंजे बाह खां पंहिंजे जान खे आजो करण चाहीं थो त अल्लाह जे दर ते मोटी पो रब तोखे दोज़ख जे भड़कंदड़ बाह खां बचाई बस इन शेर ॿुधण सां अखियुनि में ॻोढ़ा वही आया ज़ार ज़ार रोअण लॻो बस इन शेरनि हुन जे ज़िंदगी खे बदलाए छॾियो दिल जी दुनिया बदिलजी वई उतबतुल गुलाम गुनहगार मजा अल्लाह जो वली बणिजी वियो मुंहिंजा पिरी प्यारा जो वक्त थई ओ अदा अज जिंदगी ॾाढी कीमती आ ॾाढो जिंदगी जा लम्हा तुंहिंजे लाइ रब वॾा कीमती बनाया आहिनि ऐं आज़माइश ऐं इम्तिहान तुंहिंजो थी रहियो आहे त जिंदगी खे तूं कहिड़नि कमनि में थो गुज़ारी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल कंहिंखे सॾा ईमान वारनि खे ए ईमान वारा अल्लाह खां डिजो वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द ऐं नज़र कयो त सुभाणे जे लाइ तव्हां छा ठाहियो सुभाणे जे लाइ तव्हां छा तयारु कयो अॻिते रब थो फरमाए त वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम तव्हां उन्हनि माण्हुनि वांगुरु न थियो जन पंहिंजे अल्लाह खे विसारे छॾियो उन्हनि वांगुरु न थिजो फ़क़ीरो दोस्तो भाइरो रब तो फरमाए त वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह तव्हां उन्हनि माण्हुनि वांगुरु न थिजो जन पंहिंजे अल्लाह खे विसारे छॾियो उन्हनि मां न थिजो पंहिंजे मुआशरे में ॾिसो केतिरा तव्हांजा मिट आहिनि यार आहिनि दोस्त आहिनि ख़ुदा यादि नाहे रब जो दर यादि नाहे मस्जिद यादि नाहे क़ुरान जी तिलावत यादि नाहे अल्लाह जो नालो वठणु यादि नाहे नबी ते सलात पढ़णु यादि नाहे वला तकूनू कल्लज़ीन तव्हां इन्हनि माण्हुनि वांगुरु न थिजो जन पंहिंजे अल्लाह खे विसारियो आहे पोइ जन रब खे विसारियो अल्लाह बि इन्हनि खे विसारे छॾियो जन रब खे विसारियो अल्लाह बि उन्हनि खे विसारे छॾियो उलाइक हुमुल फासिकून ये चिट्टा पिट्टा गुनहगार आहिनि ये फासिक माण्हू आहिनि ये बदकिरदार माण्हू आहिनि जन पंहिंजे अल्लाह खे विसारियो आहे फ़क़ीरो हाणे तव्हां कहिड़नि माण्हुनि मज़ा थींदो जन अल्लाह खे यादि रखियो आहे उन्हनि मां थींदो या जन रब खे विसारियो आहे उन्हनि मां थींदो कहिड़ी जमात मां थींदो टोला ॿ आहिनि हिकिड़ा उहे आहिनि जन पंहिंजे अल्लाह खे विसारे छॾियो आहे ॿिया उहे आहिनि जेके पंहिंजे रब खे यादि कंदा आहिनि दुनिया जा कम बि कंदा आहिनि कारोबार बि कंदा आहिनि दुकान बि हलाईंदा आहिनि नौकरी बि कंदा आहिनि बनी आबादी बि कंदा आहिनि पर चवंदा आहिनि अल्लाह
का कर कतण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर कर का कर कतण जी कर का कर कतण जी यार काने वेल वेण जी वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर दा कर का कर कतण जी सीटी लगी वई सिंगलो खजी वियो ओ गाड़ी हलण जो वक्त अची वियो बिना टिकेट जे जेल मुसाफिर कर का कर कतण जी है वक्त वञे थोड़े वेल मुसाफिर दा कर का कर कतण जी कर का कर कतण जी यार काने वेल वेण जी वक्त वञे तो वेल मुसाफिर दा कर का कर कतण जी जो नारो छड़े दे लोक जो लारो दुनिया जो कमकार भली कयो दिल खाली हुजे हाँ ये ना तो दुनिया जो कम ही न कयो ना दुनिया जो कम कयो पर दिल दुनिया का खाली हुजे दिल पंजे यार